साहब के बयान सुनने के लिए। मैं अब उन्हीं को दावत दूंगा, लेकिन आप ठंडे इतने हुए हैं कि आपकी इस ठंडक को देखकर कहीं ऐसा ना हो कि 5 मिनट में मौलाना राशिद साहब दुआ करा दें, तो इसलिए थोड़ी गरमाइश दिखानी चाहिए ना आपको। या ठंडे रहेंगे 5 मिनट में तो दुआ नहीं कराना चाहते, इसलिए मैं चाहूंगा कि मौलाना राशिद साहब के आने से पहले ये मसला खत्म नबूवत, ये जो तहफ्फुज खत्म नबूवत सालाना कॉन्फ्रेंस हो रही है, और यहां पर ये आज नहीं साला साल से अल्हम्दुलिल्लाह ये प्रोग्राम होता आ रहा है, और इंशाअल्लाह जब तक जान में जान है तहफ्फुज खत्म नबूवत कॉन्फ्रेंस होती रहेगी। हाथ उठा करके नारे तकबीर, नारे तकबीर, ताजो तख्त खत्म नबूवत इस्लाम, मौलाना खालिद महमूद सुमरो, मौलाना कारी खलील अहमद, यहां से हक की आवाज बुलंद होती रही है, होती रहेगी इंशाअल्लाह। हमारे वालिद मोहतरम जिनका बहुत अरसा हजरत मौलाना अल्लामा खालिद महमूद सुमरो साहब के साथ चलता रहा, गुजरता रहा, आज मैं अपने भाई को ये यकीन दहानी कराता हूं, जिस तरह मेरे वालिद, आपके वालिद कुरान और हदीस की खिदमत करते रहे, तहफ्फुज खत्म नबूवत के लिए काम करते रहे, हम शाना बशाना इंशाअल्लाह काम करते रहेंगे। और मैं आप हजरात को ये बता दूं, इस मिंबर और मेहराब के अंदर ये तासीर है, सरजमीन लंदन क्यों ना हो, खुदा की कसम वहां के लोग घबरा जाते थे, लेकिन यहां का अजीम खतीब मेरा वालिद मोहतरम जब लंदन की सरजमीन पर जाते थे, कि हजरत मौलाना राशिद महमूद साहब के वालिद जाते थे अल्लामा खालिद महमूद साहब, लोग कहते थे तुम पाकिस्तान में और सरजमीन लंदन में कोई फर्क नहीं करते, ये कहते हम कुरान वहां भी बयान करते हैं, कुरान यहां भी बयान करते हैं। मेरे भाइयों, हमने यही जज्बा लेकर जाना है। मेरे बिरादरम, मौलाना काजी साहब अभी आपके सामने कह रहे थे हमने उनसे बायकाट करना है, उलमाए किराम भी वहां जाकर कोई, वो तो समझते हैं मिर्जाई कि हमसे लड़ने के लिए पाकिस्तान में नहीं छोड़ा, मैं यहां भी पकड़ने आ गए, तो वहां कहते उलमाए पुत्रो तो कब्र तक नहीं छड़ना, तुम कब्र तक पहुंचोगे फिर भी नहीं छोड़ेंगे तुम। और अल्लाह के फजल करम से ये मिशन, ये प्रोग्राम इंशाल्लाह चलता रहेगा। 27 मार्च सालाना कॉन्फ्रेंस जामे हमादिया मंजिल गाह में इंशाल्लाह होगी। मेहमान खास कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान साहब होंगे, उसमें तमाम हजरात शिरकत फरमाएंगे। हाथ बुलंद करके नारा लगाकर, नारा भी लगाए साथ, लो भाई जवान ने गरमा दिया। अब मौलाना राशिद महमूद साहब इंशाल्लाह बयान फरमाएंगे। मौलाना सईद यूसुफ साहब काजी एहसान अहमद साहब जे वलवल अंगेज बयान खां पोइ, रात जो काफ़ी पहर गुज़रण खां पोइ मां सम्झां थो त उन्हनि बयाननि ते इत्तफ़ाक़ कजे ऐं दुआए ख़ैर कजे। मुझो ख्याल है तो सुबह जो तव्हांखे पंहिंजनि कमनि कारनि ते बि वञिणो आहे, मदरसे बि वञिणो आहे, दुआ घुरो, दुआ घुरो। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू कौली।
रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाहि वलिय्यिही वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिही व रसूलिही व हबीबिही। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ला खालिक इल्लल्लाह ला मालिक इल्लल्लाह ला राज़िक इल्लल्लाह ला मअबूद इल्लल्लाह ला मस्जूद इल्लल्लाह ला मतलूब इल्लल्लाह। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. सब साथी दिल जे मोहब्बत सा मदीने जमीर हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी ते बआवाज़ बुलंद दुरूद व सलाम जो नजरानो पेश कन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम
बिरादर मुकर्रम जनाब कारी जमील अहमद मधानी साहब दामत बरकातुहुल आलिया, अराकीन ओहदेदारान तहरीक तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबुव्वत, अकाबिरीन जमीयत उलमाए इस्लाम, ज़ुआमाए मिल्लत, अज पांजे मुहतरम मखदूम हजरत मौलाना कारी खलील अहमद साहब रहमतुल्लाह अलैह जे हिन जामे मस्जिद में कारी साहब जे रूह के ईसाले सवाब जे नियत सा मुनाकिद थींदड़ तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबुव्वत कॉन्फ्रेंस में तवाए असां अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जे नियत सा जमा थिया आहियूं। दुआ है तशल रब करीम तवाए असां जी हिन हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। कल सुबह ही बैरून मुल्क जे सफर ता वापस पहुतो हाँ। मक्के ऐं मदीने जे ज़ियारत करण खां पोइ ताजदार मदीना जे गुंबज़े खज़रा जे ज़ियारत खां पोइ ताजदार मदीना कॉन्फ्रेंस में दिल थी चए त मदीने पाक ऐं मक्के पाक जो अहवाल तव्हां खे ॿुधायां। दिल थी चए त पंहिंजे सफ़र में जेको कुछ मां पंहिंजनि हिननि गुनहगार अखियुनि सां ॾिसी आयो हां, तव्हां जे दिल जे अखियुनि सां तव्हां खे उहे मंज़र ॾेखारियां। ख़त्म नबुव्वत हे असांजो अक़ीदो आहे, हे असांजो ईमान आहे, हे असांजो नज़रियो आहे। पूरी खुदा जी ख़ल्क़ियल सॼी खुदाई खे गॾु कर, हिन ज़मीन के गॾु कर, आसमान के गॾु कर, चरिंदनि के गॾु कर, परिंदनि के गॾु कर, हूरो फलक के गॾु कर, नबातात के गॾु कर, बनातात के गॾु कर, खुदा जी ख़ल्क़ियल सॼी खुदाई के गॾु कर। महबूब मदीने वारे मीर जे अज़मत जो मुक़ाबिलो को माईअ जो पुट करे ई नथो सघे। कादियानी छा थींदा आहिनि, कायदियानी छा थींदा आहिनि। मौलाना सईद यूसुफ साहब चयो तलवार जो कम असांजो कम तलवार वाहण न आहे, बिल्कुलु है मुंहिंजे जमात जो वाज़िह मौक़िफ़ आहे त असां दहशतगर्दी करण वारा, दहशतगर्दनि जी पुठ भराई करण वारा न आहियूं। जेको दहशतगर्दी थो करे, मासूम बच्चा थो मारे, इहो रब रहमान जो बंदो न आहे, इहो शैतान जो बंदो आहे। लेकिन अज हिन ख़त्म नबुव्वत कॉन्फ्रेंस में वाज़िह तौर ते बरमला तौर ते चवण थो चाहियां त गुस्ताख़ रसूल जी हिक ही सज़ा है त सर तन खां जुदा, ऐं जेकॾहिं को हुज़ूर जे शान में गुस्ताखी कंदो इंशाअल्लाह उन जी सिसी धड़ सां सलामत न हूंदी। चओ इंशाअल्लाह। मां इन जे करे ही दुआ पियो घुरायां। मूंखे ख़बर ही तव्हांजे लछणनि जी त तव्हां निंड पिया आहियो। मज़ो न आहे, मज़ो न आहे। मां ताईं आवाज़ नथो पुॼे। मां तव्हां जूं सदाऊं सखर जे सेंट्रल जेल जे कातिलनि ताईं पुॼाए करे उन्हनि कातिलनि खे चवण थो चाहियां, ॿुधो हुज़ूर जे अज़मत जा नारा, हुज़ूर जे अज़मत जा तराना पहिरियों भी बुलंद थींदा हुआ, हुज़ूर जे अज़मत जा तराना अज भी बुलंद थियनि था, ऐं इंशाअल्लाह मोहम्मद अरबी जे अज़मत जा तराना क़यामत जे सुबुह ताईं बुलंद थींदा रहंदा। अल्लाहु अकबर जी सदा मुजाहिदन वांगुर।
ओ पोया 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 बांग्लादेश वाला अल्लाह अकबर जी सदा में मज़ो न आए। हजरत कारी साहब दुआ कर लेते हैं। मां क्या जाता कि मदीने मदीने वठी वञणो आया था कि मदीने वठी वञणो आ। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम मस्जिद में हाँ अल्लाह जो कसम खड़ी तो चवा हे जरे फकीर हे गरीब हे मिस्कीन हे फाटल कपड़न वारा हे जरे सखर जे मस्जिद में सखर जे चौक थे सखर जे चौराहे थे अल्लाह जो कसम हे जरे अल्लाह अकबर जी सदा था बुलंद कन अमेरिका ऐं बर्तानिया जे ऐवानन में लर्ज़ा था पैदा थी वञा। तहांजे अल्लाह अकबर जे सदा सां कायदियानिन जो भी निंड्रू फिटन थियूं त कायदियानिन जे सरपरस्तन जो भी निंड्रू फिटन थियूं। सखर में कारी जमील साहब सखर में न कायदियानी रहंदो न कायदियानी मसनूआत शीजान रहंदी। इंशाअल्लाह शीजान जो बाइकाट कबो कायदियानी मसनूआत जो भाई काट कबो मोहम्मद अरबी से मोहब्बत करण वारो कोई भी सच्चो आशिक रसूल अज खां पो पीण त परे जी गाल पांजे घर में परे जी गाल पांजे दुकान ते भी शीजान जी मसनूआत के न रखंदो। चओ इंशाअल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। मदीनो मदीनो मक्को जरे रब चयो न जनाब इब्राहिम के इब्राहिम मुझो घर त ठाए मक्को ठाए जरे जनाब इस्माइल जनाब इब्राहिम अल्लाह जो घर काबो ठायो जरे काबो ठही बीठो रब चयो इब्राहिम मानुन के मुझे घर जे तरफ सद। हजरत इब्राहिम जो साईं कंहिंखे सॾियां को आहे ई कोन। रब चयो इब्राहिम सॾण तुंहिंजो कम आ जेका ॼावल हिन से ॼावल हिन क़यामत जे सुबुह ताईं जेका ॼमंदा उन्हनि जे कननि ताईं आवाज़ पुॼाइण मां रब जो कम आ। हज़रत उर्दू में तकरीर करनी है उर्दू में सिंधी में इतनी 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 सुभान अल्लाह की आवाज नहीं आ रही थी जितनी अभी उर्दू की आ रही है। चो उर्दू वाले हाथ उठाएं। अल्लाह अकबर कबीरा। जब जनाब इब्राहिम ने कम बड़े बिनी बोलने में था हलाया जब जनाब इब्राहिम ने काबा बनाया काबतुल्लाह बनाने के बाद अल्लाह के हुक्म पर जनाब इब्राहिम ने मुनादी आवाज बुलंद किया। अल्लाह ने आलम अरवाह के रूहों के कानों तक ये आवाज पहुंचाई कि आओ इब्राहिम पुकार रहा है मेरे घर की तरफ काबे की तरफ बुला रहा है। और फिर जिसने कहा लब्बैक 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 आज मेरे साथ तो कह दो लब्बैक 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 अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक। मौला जो जितनी मोहब्बत से लब्बैक कहे उसको उतनी मोहब्बत से जल्दी काबतुल्लाह के तवाफ नसीब कर। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। जिसने जितनी बार लब्बैक कहा उतनी बार काबतुल्लाह के तवाफों की सआदत हासिल करेगा।
ई सआदत बज़ोर बाज़ू नीस्त, ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युअतीहि मन यशा। अल्लाह का फजल है, अल्लाह का इनाम है, अल्लाह जिसे नसीब करे। मौला ने बार बार बुलाया है, अल्लाह के बारगाह में दुआ गो हूँ मौला, जब तक जान है बार बार काबतुल्लाह के दीदार भी नसीब कर, रोज़े रसूल अतहर के दीदार भी नसीब कर। अल्लाह इनको भी जो आज हुजूर के मोहब्बत में आए बैठे हैं, जो आज हुजूर के मोहब्बत में नींद भगा बैठे हैं, अल्लाह जो आज तेरे घर में हुजूर के मोहब्बत में आए बैठे हैं, इनको भी मक्के और मदीने के दीदार नसीब कर। सऊदी अरब जे बादशाह शाह सलमान बिन अब्दुल अजीज जे तरफा दावत पहुंची जमीयत उलमाए इस्लाम वारन के। शाह सलमान बिन अब्दुल अजीज जे दावत ते सऊदी अरब जे दौरे ते घुरायो वियो। कायद जमीयत इमामुल इनकिलाब हजरत मौलाना फजलुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया के फरमायो, बियो को इन वफद में हुजे या न हुजे, तू इन वफद में जरूर होने। मां जो सही मक्के ऐं मदीने जे दीदार जी सआदत आ, इन खां वधीक ॿी कहिड़ी सआदत आ। अल्लाहु अकबर। इस्लामाबाद का रियाज, रियाज का थींदा मदीने पहुंता से, मदीने पहुंता से को जरदारी जे दर ते को साईं 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 हितो वारे शाह साहब बई शाह हिन मां छा क्या, हिकिड़ो सेनेटर आ, ॿियो एमएनए आ, अल्लाह ख़ैर करे। को उन्हनि जे दर ते थो पुॼे, ओ मौला तुंहिंजी महिरबानी, तूं महबूब मदीने वारे मीर जे दर ते पुॼायो। मदीने पहुतासे। इशा खां पोइ रोज़े रसूल अतहर ते हाज़िरी ॾिनी सी। साईं ॼारिन जे साम्हूं बिही करे हीअं चयुम अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला बदन मुहम्मदिन फिल अबदान, अल्लाहुम्मा सल्ली अला बलद मुहम्मदिन फिल बिलाद, अल्लाहुम्मा सल्ली अला जसद मुहम्मदिन फिल अजसाद, अल्लाहुम्मा सल्ली अला रूह मुहम्मदिन फिल अरवाह, अल्लाहुम्मा सल्ली अला बदन मुहम्मदिन फिल अबदान, अल्लाहुम्मा सल्ली अला बलद मुहम्मदिन फिल बिलाद, अल्लाहुम्मा सल्ली अला कब्र मुहम्मदिन फिल कुबूर, अल्लाहुम्मा सल्ली अला रौज़त मुहम्मदिन फिर रियाद, सलातन तकूनु लिन्नजाति वसीलतन वलिउलुव्वि दरजतिल कफीला, सलातन तुहल्लु बिहल उक़द व तुफर्रजु बिहल कुरब, नफ्सिल फिदाउ लिक़ब्रिन अंत साकिनुहु फीहिल अफ़ाफ़ु व फीहिल जूदु वल करम। ज़बान हाल साईं चयुम, ओ साईं अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद, ओ साईं अल्लाहुम्मा सल्ली अला बलद मुहम्मदिन फिल बिलाद। साईं तुंहिंजे हिन शहर जे मथों रब जूं रहमतूं वॾ फुड़े मींहं वांगुरु वसकारो कनि। साईं हे तुंहिंजो शहर आ। सुभान अल्लाह चवंदो हल, सुभान अल्लाह चवंदो हल। मदीने जे मीर जे शहर जो ज़िक्र निकतो। अल्लाहुम्मा सल्ली अला बदन मुहम्मद, ओ साईं तुंहिंजे बदन ते रब जूं किरोड़ा रहमतूं नाज़िल थियनि। साईं तुंहिंजो बदन रब कंहिंजो ख़ल्क़ियो ई कोन्हे। अल्लाहुम्मा सल्ली अला जसद मुहम्मद, ओ महबूब तुंहिंजे जसद अतहर जे मथां रब जूं रहमतूं नाज़िल थियनि, छो त महबूब तुंहिंजो रब कंहिंखे ख़ल्क़ियो ई कोन्हे। अल्लाहुम्मा सल्ली अला कब्र मुहम्मद, ओ महबूब तुंहिंजे कब्र जे मथों रुगो मान मुंहिंजा बच्चा न, मुंहिंजो अब्बो अम्मा न, महबूब तुंहिंजे कब्र जे मथों तुंहिंजा सभु उम्मती खोर थियनि, छो त इन कब्र में महबूब तूं आरामी आ। अल्लाहुम्मा सल्ली अला रौज़त मुहम्मदिन फिर रियाज़, ओ महबूब तुंहिंजे साए गुंबज़ जे मथां रब जूं किरोड़ा रहमतूं नाज़िल थियनि, छो त महबूब के अमेरिका ऐं बर्तानिया जा गुंबज़ ॾिसी अखियूं ऐं दिल थदी था कनि। महबूब असांजी दिल त तुंहिंजे गुंबज़ खे ॾिसी थी थदी थिए।
अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर। बेड़ीअ ते असांजे होटल ते असांखे पैगाम मिलियो त इंतजार कयो, ख़ास मेहमान अॼु तव्हां सां मुलाक़ात जे लाइ ईंदो। असांखे चयो वियो त तव्हां सां मिलण जे लाइ का ख़ास मेहमान ईंदो। हिते साईं मीटर रीडर जे दरवाजे ते था वञो त धिका था मिलनि, सेनेटर साहब जे दरवाजे ते धिका था मिलनि, एमएनए साहब वाधाइण जे लाइ टकण जे लाइ तयार कोन है। सखर वारनि हिन दफ़े कई बि ॾाढी अथनि। हिकिड़ो एमपी धड़ाम सां पुराणो किरियो आहे, बल्दियाती इलेक्शन हाराई अथई। अलाह कंदो हिननि जी बि मिटी पलीत थींदी इंशाअल्लाह। हिते भोतार मिलण जे लाइ तयार न आहिनि। इशा जी नमाज़ पढ़ी होटल ते इंतजार पे कयोसीं। जॾहिं दीद उठी उन शख्सियत ते नज़र पई त असां सां मिलण जे लाइ असांजे कमरे ते को आम माण्हू न, मस्जिद नबवी जो इमाम शेख सलाह अल बुदैर बीठो। मस्जिद नबवी जे इमाम असां हथ हथ में हो, सीनो सीने में हो। मांखे शेख सलाह अल बुदैर चयो, मस्जिद नबवी जे इमाम चयो, सुमरो साहब शहीद खालिद महमूद जे शहादत ते मां तोसां, तुंहिंजे खानदान सां, सिंध वारनि सां, जमीयत वारनि सां ताज़ियत थो कयां। मां चयो साईं ताज़ियत अखियुनि ते मां त क़बूल थो कयां। हे जमीयत जा जियाला जेका तव्हां जे लाइ तड़पनि था, ये ताज़ियत तॾहिं क़बूल कंदा जॾहिं तव्हां मुंहिंजे लारकाणे जी दावत क़बूल कंदो। ऐं इमाम साहब हथ हथ में ॾेई करे चयो, तुंहिंजी दावत क़बूल आहे ऐं इंशाअल्लाह उन्हनि खे पीरनि, फ़कीरनि, ज़ाकिरनि, ज़वारनि, खाननि, भौतारनि, नवाबनि जा दर मुबारक हुजनि। इंशाअल्लाह वो वक्त करीब आहे जो मस्जिद नबवी ऐं मस्जिद हराम जे इमामनि जी ज़ियारत तव्हांखे सखर ऐं लारकाणे में चओ इंशाअल्लाह, इंशाअल्लाह। ऐं मस्जिद नबवी जे इमाम शेख सलाह अल बुदैर पंहिंजे गुफ्तगू में फरमायो, आलम इस्लाम के मुत्तहिद करण जी ज़रूरत आहे। मुसलमाननि खे हिक प्लेटफॉर्म ते आणण जी ज़रूरत आहे। अकनाफ आलम में जाते जाते मुसलमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे, उते उते मज़लूम मुसलमाननि जे मदद जी ज़रूरत आहे। ऐं शेख सलाह अल बुदैर मस्जिद नबवी जे इमाम चयो, जेकॾहिं आलम इस्लाम जे मुसलमाननि जी चङे नमूने सां कोई जंग विड़ी सघे थो त अल्लाह तबारक व तआला इहो एहसास सिर्फ जमीयत उलमा इस्लाम जे क़ाइद मौलाना फजल रहमान खे ॾिनो आहे, जेको पूरे दुनिया जे मुसलमाननि जी जंग विड़ी सघे। मौलाना के मौलाना के कारण ॾियण वारो दुनिया मस्जिद हराम जे इमामनि जे पोयों बीठी आ, पर सलाम थो कयां मां क़ाइद जमीयत जे अज़मत खे, बसीरत खे, क़ाइद जमीयत जे मुजाहिदाना इक़दामनि खे जो पूरी दुनिया मस्जिद हराम जे इमाम जे पुठियां बीठी आ। ऐं मस्जिद हराम जो इमाम मौलाना फजल रहमान जे पुठियां बीठो आहो, हुन जी इमामत जे लाइ था सिकनि। हिते मस्जिद हराम जो इमाम पाण खां वठी तो चए, शेख मां तोखे निमाज़ पढ़ाइण न आयो, तुंहिंजे पोयां निमाज़ पढ़ण आयो। इहो एज़ाज़ अल्लाह जमीयत उलमा इस्लाम खे ॾिनो, इहो एज़ाज़ अल्लाह ख़त्म नबूवत जे सिपाहियुनि खे ॾिनो, इहो एज़ाज़ अल्लाह मोहम्मद अरबी जे ग़ुलामनि खे ॾिनो। ऐं ॿिए ॾींहं ते असांखे मस्जिद क़ुबा वठी आया। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। मस्जिद क़ुबा, क़ुबा क़ुबा इस्लाम जी पहिरीं मस्जिद। चवंदो हल सुभान अल्लाह।
इस्लाम जी पहरी मस्जिद वो मस्जिद जरे मदीने जमीर हिजरत कई मक्के का साईं जन हिजरत करे मदीने आया मदीने जे बाहिरा कुबा जे मकाम ते मदीने जमीर पढ़ाडो हयो मदीने वारा आया साईं मदीने हलऊं साईं फरमायो हाओ थोड़ो इंतजार कयो मदीने हलऊं था कुछ देर गुजरी वरी आया साईं मदीने हलऊं साईं फरमायो इंतजार कयो हलऊं था वरी आया साईं मेहरबानी क्यों न साईं मदीने हलऊं तहां कुबा जे मकाम ते हिते वेही रहिया आहियो साईं मदीने हलऊं साईं फरमायो थोड़ो इंतजार कयो हलऊं था कुछ देर का पोइ वरी आया साईं जवान त जवान साईं मदीने जा जवान त जवान साईं मदीने जा पोढ़ा त पोढ़ा साईं मदीने जूं औरतूं त औरतूं साईं मदीने जा मर्द ऐं औरतूं त पंहिंजी जगह ते साईं मदीने जा मासूम बच्चा साईं मदीने जूं मासूम नियाणियूं साईं मदीने जा मासूम बच्चा तलअल बद्रु अलैना मिन सनियातिल वदाई तलअल बद्रु अलैना मिन सनियातिल वदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई साईं बच्चा भी तहां जे दीदार जे लाए तड़पन था साईं हलो न साईं हाओ इंतजार क्यों हलऊं था साईं समझी विया साईं भला कंहिंजो इंतजार आ छा साईं फरमायो हाओ मांखे इंतजार आ साईं कंहिंजो इंतजार आ साईं फरमायो जॾहिं मक्के खां निकतुम न मां पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे लेटाए आयो हुम मां अलीअ खे मक्के वारनि जूं अमानतूं ॾेई आयो हुम मां अलीअ सां वाइदो करे आयो हुम अली मां ओसी ताईं मदीने न वेंदुमि जेसी ताईं तूं नथो अचे अली मां कुबा जे मक़ाम ते तो अलीअ जो इंतजार कंदुमि अली कुबा जे मक़ाम ते मां सां मिल जाए कुबा जे मक़ाम ते अली कुबा खां तूं ऐं मां गॾिजी मक्के में दाख़िल थींदासे साईं फरमायो मांखे अलीअ जो इंतजार ऐं पोइ साईं जन हथ खयां ओ करीम रब ओ हन्नान रब ओ मन्नान रब ओ वासिउल मग़फ़िरा रब ओ मुंहिंजा मेहरबान रब मांखे ओसी ताईं पाण ॾे न घुराए जाए मौला ओसी ताईं पाण ॾे न घुराए जाए मौला जेसी ताईं मुंहिंजी अलीअ सां मुलाक़ात न थी थिए ये उहो कुबा है ये उहो कुबा है सहाबा झुरमट में हिन सहाबा झुरमट में हिन साईं साईं मक्के में हूंदा हसीं ॾाढा मज़ा हूंदा हा साईं काबे जा तवाफ़ कंदा हसीं साईं हजर अस्वद खे चुमंदा हसीं साईं ज़मज़म जा पाणी पीअंदा हसीं साईं सफ़ा मरवे ते डोड़ूं लॻाईंदा साईं ज़ालिमन असांखे मक्के मां कढी छॾियो साईं काबतुल्लाह जा दीदार बंदि थी विया साईं असां सफ़ा मरवे जूं डोड़ूं नथा लॻाए सघूं जॾहिं साईं जन पंहिंजनि ग़ुलामनि जे दिलि में उम्रे जी तड़प ॾिठी काबे जी तड़प ॾिठी साईं फरमायो ॿुधो रुगो तहां न क़यामत जे सुबुह ताईं मुंहिंजो ईंदड़ कोई बि ग़ुलाम मदीने मां वुज़ू करे मदीने मां मस्जिद कुबा वेंदो कुबा में बरकातूं नफिल नमाज पढ़ंदो जेको मदीने मां बावुज़ू थी कुबा अची कुबा में बरकातूं नफिल नमाज पढ़ंदो अल्लाह इन जे नामे आमाल में मक़बूल पयल उम्रे जो सवाब लिखाईंदो उन कुबा ते वठी विया मस्जिद कुबा जे दीदार खां पोइ असांखे जबल उहुद ते वठी आया त हाणे थकी पियो अञा मक्के बि पुॼणो आहे ॾाढो मज़ेदार सफ़र आहे अॼु मां तोखे तुंहिंजे दिल जे अखियुनि सां मदीने जो दौरो कराइण थो घुरां ऐं मां ज़िमेदारी सां थो चवां जेका घुमी आया हिन अॼु दिल जे अखियुनि सां जेको घुमंदा पहिरियों इहो न घुमी आया हूंदा अल्लाह अकबर उहुद कहिड़ो उस्कुत साईं उहुद साईं जे मोहब्बत में लुडी पियो हो साईं जन हली पिया त इहो उहुद साईं जन जे कढ लगी पियो हो तोखे ख़बर आहे दुनिया रेज़ा थी वेंदी दुनिया फना थी वेंदी दुनिया ख़त्म थी वेंदी लेकिन इहो उहुद जबल जन्नत में बि हूंदो
साईं फरमायो उहुद मां सां प्यार थो करे, मां मोहम्मद उहुद सां प्यार थो कयां। ओहो जंहिंजे बगल में जंहिंजे छांव में 70 शहीद सुता पिया था। सैयद शुहदाए हमजा, सैयद शुहदाए हमजा, अल्लाहु अकबर कबीरा। जॾहिं मां उते कुल पे पढ़ियम, सैयद शुहदाए हमजा जे क़बर ते बिही कुल पे पढ़ियम, दिल में हीअं चयुम ओ सैयद शुहदाए हमजा, क़यामत जे ॾींहुं खोड़ माण्हू उथंदा, कंहिंजो झंडो ज़रदारी जे हथनि में, कंहिंजो नवाज शरीफ जे हथनि में, कंहिंजो ओबामा जे हथनि में, कंहिंजे हथनि में हूंदो, माण्हू उन्हनि जे कढ हूंदा। हमज़ा हमज़ा सैयदना हमज़ा, तू केॾो न खुश नसीब आ, मदीने जे मीर जे कढ हूंदे तुंहिंजे हथनि में इस्लाम जो झंडो हूंदो, तू शहीदनि जे काफ़िले जो सरवाण हूंदे, अॻियां महबूब हूंदो, कढ तू हूंदे, तुंहिंजे कढ मुंहिंजो शहीद बाबो हूंदो, अॻियां महबूब हूंदो, कढ तू हूंदे, तोसां गॾु मुंहिंजो शहीद बाबो हूंदो। उहो हमज़ो जंहिंजे संद संद खे तोड़ियो वियो, उज़्वो उज़्वो भॻो वियो, अखियुनि खे ॿाहिरि कढियो वियो, ज़बान मुबारक खे कटियो वियो, दिल मुबारक खे कढी करे वात में चबाड़ियो वियो। अल्लाहु अकबर कबीरा। सैयद शुहदाए हमज़ा, सैयद शुहदाए हमज़ा। ओ सखर वारो ॿुधो, काॾे पिया वञो, मोटी अचो, मोटी अचो रब जे दरवाज़े ते, तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो, रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो। सहाबा खे कफन ॾिना विया, तदफीन कई वई, ॿ कफन बचा, ॿ लाश बचा, हिक हिक सहाबी जो, ॿियो हज़रत हमज़े, हिक कफन पूरो आ, हिक कफन खुटल आ। सहाबा अर्ज़ कयो साईं हमज़े जी संद संद खे टोड़ियो वियो आ, साईं हज़रत हमज़े जी अखियुनि खे कढियो वियो आ, साईं दिल खे चबाड़ियो वियो आ। साईं इजाज़त ॾियो त वॾो कफन हज़रत हमज़े खे ॾियूं। साईं फरमायो न, मां मोहम्मद इंसाफ करण आयो हां, मां इंसाफ जो दर्स ऐं पैगाम खणी आयो हां। कुणो कढो, जंहिंजे नसीब में वॾो कफन उनखे वॾो ॾियो, जंहिंजे नसीब में नंढो कफन उनखे नंढो ॾियो। सखर वारो तवज्जो कजो, जॾहिं कुणो निकतो त वॾे कफन जो कुणो हज़रत हमज़े जे भाग में न आयो, ॿिए सहाबी खे कफन ॾिनो वियो। सखर वारो जॾहिं हज़रत हमज़े जे चेहरे खे ढकिन था, पेर उघाड़ा था थियनि, पेरनि खे ढकिन था, चेहरो उघाड़ो थो थिए, कपिड़ो कोन्हे। साईं फरमायो मुंहिंजे चाचे जे चेहरे खे ढकियो, मुंहिंजे चाचे जे चेहरे खे ढकियो, मुंहिंजे चाचे जे चेहरे खे ढकियो। साईं फरमायो मुंहिंजे चाचे जे कदमनि ते पलाल ऐं गाहु रखी करे मुंहिंजे चाचे खे रब जे हवाले कयो। अल्लाहु अकबर। अॼु असां उन हज़रत हमज़े जे काफ़िले जा सिपाही हूं, उन हज़रत हमज़े वांगुर गभा गभा थियण त पसंद कंदासीं, बग़ैर कफन जे दफन थियण त पसंद कंदासीं, लेकिन रब मोहम्मद जो कसम, इस्लाम क़ुरान, क़ुरान जे कानून जे खिलाफ हिक लफ्ज़ ॿुधण बर्दाश्त न कंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह, हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं, मोहम्मद अरबी जी शरीयत नाफ़िज़ कंदासीं, ऐं इंशाअल्लाह दीन इस्लाम जे दुश्मनन ऐं ख़त्म नबुव्वत जे दुश्मनन सां जंग चोटींदा रखंदा। बेरीअ ते असां खे चयो रोज़े गुंबज़ जे हेठां ट्रेपरी जी नमाज़ पढ़ी साए गुंबज़ जे हेठां बीहजो, उते मिलंदासीं। मोहम्मद साले साहब साए गुंबज़ जे हेठां बीहजो, उते मिलंदासीं। ट्रेपरी जी नमाज़ पढ़ी जमीयत उलमा वारा गुंबज़ ख़िज़रा जे हेठों बीठा आहिनि। मस्जिद नबवी जो मुहद्दिस, मस्जिद नबवी जो मुफस्सिर, मस्जिद नबवी जो उस्ताद, मस्जिद नबवी में पढ़ाईंदड़ शेखुल हदीस शेख फाइज अल फाइज दामत बरकातुहुल आलिया आयो।
जी तफज़ल फज़ीलतु शेख तफज़ल 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 अॻियां पाण कढा सां असां के मस्जिद नबवी में हेठ तहखाने में वठी वियो घुमाए 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 मस्जिद नबवी जे तहखाने में विहारे जी जेका सऊदी अरब जा माण्हू सब ॿाहिरि निकरन रुगो मेहमान इते हुजन दरवाजा बंद करे असां के चयई अॼु तव्हां के ब्रीफिंग ॾियणी आहे ब्रीफिंग बाबा तहखाने में वठी आया आहियो अलाए काथे पुॼायो अथव रस्ता ई ॾिठल कोन हा ब्रीफिंग अल्लाह ख़ैर करे दरवाजा बंद क्या था छाजी ब्रीफिंग ॾियणी आहे जो असां जमीयत उलमा इस्लाम वारन के रोज़े रसूल अतहर जे बारे में ब्रीफिंग ॾियण था चाहियूं असां हुजरे अम्मी आयशा जे मुतालिक ब्रीफिंग ॾियण था चाहियूं असां तव्हां के ॿुधाइण था चाहियूं टोटल रोज़े रसूल अतहर के दीवारूं केतिरियूं आहिनि दीवारुन में दरवाजा केतरा दरियूं केतरियूं रोशनदान केतरा बल्ब केतरा पखा केतरा असां तहां के बुधाइण था चाहियूं मदीने जे मीर जो मथो मुबारक काॾे आ साईं जन जा कदम मुबारक काॾे आहिनि साईं जन जो चेहरो काॾे आ पहिरीं भित खां ॿी भित में फासलो केतिरो ॿीं खां टीह में फासलो केतिरो टीह खां चौथीअ में फासलो केतिरो अल्लाह अकबर कबीरा चूं तहां के ॾेखारण था चाहियूं मदीने जे मीर जी कब्र मुबारक कच्ची आ या पक्की आ चई रे सुभान अल्लाह चूं तहां के ॾेखारण था चाहियूं हुजूर जे कब्र ते गिलाफ घणा चढ़ियल आहिनि हुजूर जे कब्र ते गिलाफ घणा चढ़ियल आहिनि मौलाना मोहम्मद साले साहब कारी जमील साहब यहाँ से फारिग होकर कारी खलील साहब की और शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह की कब्र पर चलते हैं और उसको भी हम जरा गिलाफ विलाफ चढ़ाते हैं अब क्या ख्याल है चलें गिलाफ विलाफ चढ़ाते हैं हजरत चलते कब्र भी पक्की बनाते हैं आज मैं दुनिया के मुशरिकों को चैलेंज करता हूँ दुनिया कफर के मुशरिकों को चैलेंज करता हूँ जिम्मेदारी से यहाँ सक्कर की जामा मस्जिद में कह रहा हूँ मैं देख कर आया हूँ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की कब्र मुबारक जनाब अबू बकर की कब्र मुबारक जनाब उमर की कब्र मुबारक पक्की नहीं है कच्ची बनी हुई है मदीने जे मीर जे कब्र ते जनाब अबू बकर जे कब्र ते जनाब उमर जे कब्र ते कोई खिलाफ कोने कोई पढ़ कोने अजरे हुजूर जी कब्र कच्ची आ जनाब अबू बकर जनाब उमर जी कब्र कच्ची आ 14वीं सदी जो पीर फकीर ज़ाकिर सवार केर थींदो आ कंहिंजी कब्र पक्की ठाही थी वञे अल्लाहु अकबर कबीरा हुजूर जी कब्र मुबारक कच्ची आ रोज़े ते तकम थियो आ हुजरे अम्मी आयशा ते तकम थियो आ लेकिन के माई जे पुट के मदीने जे मीर जे कब्र मुबारक सा हथ लगाइण जी जुर्रत नाहे थी हाय कायदियानी छा बिगाड़ींदा नुबुवत के हुजूर जे कब्र के भी अल्लाह अज भी उही उन हालत में महफूज रखियो अल्लाह अकबर कबीरा केर केर मदीनो घूमी आया है हाजी अजीज तो घणो रही आयो हाजी अजीज चङो ॿुधाए साईं जन जा कदम मुबारक काॾे आहिनि साईं जन जो मथो मुबारक काॾे आहे जातो भी सलाम पढ़ंदा आहियूं मथो मुबारक हिते ऐं कदम मुबारक असहाब सफ़ा जे ठले जे तरफ़ मेहराब जे तरफ़ हाजी अजीज जी समझो आ मां भी इन जे उलट सॼी जिंदगी समझंदो रहियो हुजूर जा कदम के खबर ही ना है हे अल्लाह एजाज जमीयत उलमा इस्लाम के दिनो हे अल्लाह एजाज जमीयत उलमा इस्लाम के दिनो हुजूर जा कदम मुबारक हाजी अजीज जनाब अबू बकर सिद्दीक जा कदम मुबारक जनाब उमर इब्न खत्ताब जा कदम मुबारक जन्नतुल बकी जे तरफ हैं हुजूर जो मथो मुबारक जनाब अबू बकर जो मथो मुबारक जनाब उमर जो मथो मुबारक बाबू सलाम जे तरफ मदीने जे मीर जो चेहरो हजरत अबू बकर जो चेहरो जनाब उमर जो चेहरो बैतुल्लाह जे तरफ कब्रों हीअं नाइन ठहियल
कब्र मुबारक हीअं ठहियल आहिनि जिते लिखियल आहे हुना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इते साईं जन जो चेहरो आहे। अॻिते ईंदो हुना अबू बकर सिद्दीक, इते सोहणे अबू बकर जो चेहरो आहे। पर सखर वारा जागे थो त अर्ज़ कयां, जाते लिखियल आहे न हुना अबू बकर सिद्दीक, उते सोहणे अबू बकर जो चेहरो आहे। जिंदगी ते नजर कर, सोहणे अबू बकर जी जिंदगी ते, मदीने जे मीर जे जिंदगी ते नजर कर। मदीने जे मीर ताईं पुजणो हूंदो हो, अबू बकर सिद्दीक खे ॻोल्हणो पवंदो हो। अबू बकर ताईं पुजणो हूंदो हो, मदीने जे मीर खे ॻोल्हणो पवंदो हो। अॼु रोज़े में भी अबू बकर सिद्दीक ताईं पुजणो थई न, पहिरियों मदीने जे मीर जे सीने खां गुज़रणो पवंदो। जाते लिखियल आहे हुना अबू बकर सिद्दीक, इते पहिरियां मदीने जे मीर जो सीनो आहे, पोइ ॿिए नंबर ते जनाब अबू बकर जो चेहरो आहे। ऐं जाते लिखियल आहे हुना उमर बिन ख़त्ताब, इते हज़रत उमर जो चेहरो आहे। पर सखर वारा तवज्जो कजाएं, हज़रत उमर जो चेहरो पोइ थई, पहिरियों मदीने जे मीर जो बतन मुबारक आहे, पेट मुबारक आहे। साईं जन जे जिस्म अतहर खां पोइ जनाब अबू बकर जो सीनो आहे। जाते मदीने जे मीर जो पेट मुबारक, जाते अबू बकर सिद्दीक जो सीनो आहे, उते जनाब उमर जो चेहरो। सुभान अल्लाह में सुस्ती आहे, सुभान अल्लाह में सुस्तिया। अञा मत मामा, अञा तो के काबतुल्लाह जा तवाफ कराइण तो चाहिया। सुभान अल्लाह में सुस्तिया। अल्लाह अकबर कबीरा। कुल रोज़े रसूल अतहर के 3 दीवारूं हिन, कुल घणियूं भितियूं हिन, 3। पहिरीं भित के 5 दरवाजा हिन। पहिरीं भित के घणा दरवाजा आहिनि? मां सफ़ा शॉर्टकट कंदो थो हलां, शॉर्टकट। पहिरें दरवाजे, पहिरीं भित के घणा दरवाजा आहिनि? 5। उन में हिकिड़ो दरवाज़ो बाबे फातिमा है, जेको असहाबे सफ़ा जे ठल्ले जे वेझो आहे। इहो बाबे फातिमा खुलंदो आहे। तवज्जो कजाएं, इहो बाबे फातिमा खुलंदो आहे। इन मां सऊदी अरब जे बादशाह शाह सलमान जा मेहमान अंदर दाखिल थींदा आहिनि। मुसलमान मुल्कनि जा सरबराह अंदर दाखिल थींदा आहिनि। सऊदी ॿिए कंहिंखे वञण जी इजाज़त न आहे। मुसलमान मुल्कनि जे बादशाहनि खे ऐं सऊदी अरब जे बादशाह शाह सलमान खे, शाह सलमान जे मेहमाननि खे बाबे फातिमा का अंदर दाखिल थियण जी इजाज़त आहे। सखर वारा तोखे मुबारक हुजे, शाह सलमाननि जे मेहमाननि मां हिकिड़ो मेहमान तुझे सामू भी बैठो आ। बाबे फातिमा का अंदर दाखिल थियण जी इजाज़त है। अगते ब भितियूं बियूं हिन। पहिरीं दीवार, ॿी दीवार में तकरीबन 3.5 फुट जो फासलो, ॿी दीवार, टीं दीवार में तकरीबन 2.5 खां 3 फुटनि जो फासलो, टीं दीवार ऐं मदीने जे मीर जे क़ब्र मुबारक में तकरीबन फुट खां 1.5 फुट जो फासलो आहे। ऐं ॿी दीवार ऐं टीं दीवार सीला पेका। सऊदी अरब जे बादशाह खे भी अंदर वञण जी इजाज़त न आहे। कोई बल्ब कोन्हे, कोई पखो कोन्हे। महबूब जाने, महबूब जो रब जाने। मदीनो घुमाए असां के मक्के वठी आया, पर तां थकजी पिया आहियो। वरी मक्के जो सफ़र के ॿिए मौके ते इंशाअल्लाह। ज़िंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। घंटा हो गया। अल्लाह अकबर कबीरा। जोर आगे जारिया। जिसने सबक याद किया उसको छुट्टी न मिली। अल्लाह सही तहां जे हिन मोहब्बत के मंजूर और मकबूल फरमाए। सच पुछो तहां जे हिन मोहब्बत के ॾिसंदो हां, हर लम्हे पंहिंजो शहीद बाबो याद ईंदो आहे। तव्हां सां मोहब्बत मुंहिंजे शहीद अब्बे जे करे था कयो, पर तव्हां सां वचन ऐं वाइदो आहे रब जे घर में जेसी ताईं जीअरो हां पंहिंजे शहीद बाबे वांगुर दीन ऐं इस्लाम जे दुश्मननि खे ललकारींदो रहे। जमीयत जा कारकुनो, अब्बे खां पोइ पाण खे निंढण को न समझजो।
तहां सा वचन है वायदो आ जाते तहां जो पघर किरंदो शहीद खालिद महमूद वांगुर उन जे बच्चन जो ते खून किरंदो। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने पाक खां सा के मक्के वठी आया। मक्के में उम्रे जी शहादत रब नसीब कई। उम्रे का फारिग थिया से बे दी थे जो अज वरी इंतजार कजो को खास मेहमान तहां सा मिलण जे लाइ इंदो। बस वेही रहो वेही रहो। इशा का पो पाजे कमरे ते सागो इंतजार में खबर तदे पई जरे मस्जिद हराम जो इमाम शेख अब्दुल्ला अव्वाद अल जुहनी जमीयत उलमा इस्लाम वारन सा मिलण जे लाइ उन जे कमरे ते पहुतो। आए ते ठरीदा पवन ते नहीं भोतार मिलण आयो आ। उते मस्जिद हराम जो इमाम इस्तकबाल जे लाइ आयो आ। शेख अब्दुल्ला अव्वाद अल जहनी शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जी ताज़ियत कई। खुलन लफ्ज़न में उन यो पैगाम दिनो त आलम इस्लाम जे इत्तिहाद जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जो कदम खयो हरमैन जे तहफ्फुज़ जे लाइ मक्के मदीने जे तहफ्फुज़ जे लाइ जेको जमीयत उलमा इस्लाम जे कायद इमामुल इनकिलाब हजरत मौलाना फजलुर रहमान कदम खयो असां मस्जिद हराम जा इमाम इमामुल इनकिलाब हजरत मौलाना फजलुर रहमान जा थोरा असां के चयूं त तैयार रहो तहांखे सुभाणे किस्वे काबा गिलाफ काबा जी फैक्ट्री जी दीदार कराइणो। 150 माण्हुनि जो वफ़द सुबुह जो वठी करे किस्वे काबा गिलाफ काबा जी फैक्ट्री में पहुता। गिलाफ काबा काबतुल्लाह ते गिलाफ जी हिकड़ी लंबी चौड़ी तारीख आ। जिंदगी रही ते के बे मौके ते गिलाफ काबा जे तारीख ते नजर विझंदुस। सिर्फ एतरो अर्ज करण तो चाहे हां 150 माण्हू गिलाफ काबा जी फैक्ट्री में आया। असा के बुधायूं शाह सलमान जे मेहमानन का सवा सऊदी अरब जे कमिश्नर के डिप्टी कमिश्नर के सऊदी अरब जे वजीर के नायब वजीर के पार्लियामेंट जे मेंबर के भी हिन फैक्ट्री में अचण जी इजाजत ना है। ये खुश नसीब सिर्फ जमीयत उलमा इस्लाम वारा हैं जिनके आज गिलाफ काबा जी फैक्ट्री जो दौरो करायो तो 150 माण्हुनि मां जॾहिं असां अंदर पहुता से सब काबतुल्लाह जे गिलाफ के हथ पा फेरन। मां चयो मांजी दिल थी चए हथ नाहे फेरणो काबतुल्लाह जे गिलाफ के सिबणो चो इजाजत नाहे पर तहां के इजाजत देऊं त मां के कुर्सी सोरे दिनऊ। अल्लाह जी मेहरबानी सा अध किलाक मां काबतुल्लाह जे गिलाफ के हिन गुनाहगार हथन सा सबंदो रहे। ऐं 150 माण्हुनि मां 3 माण्हुनि के सआदत नसीब थी सुई टुंभण जी। ट्रिन ही माण्हू बारिक थियासे मां जो मां के काबतुल्लाह जो गिलाफ खपे। गिलाफ तो असां वटि कोने सऊदी बादशाह वटा ता बादशाह सा गला बादशाह रियाज रहो मां मक्के वेठो मेहरबानी क्यों अल्लाह से उन जे दिल में गाल विधी थी सने बियो गिलाफ तो कोने जो को ठायूं था खणी कैंची विधी 150 माण्हुनि मां गिलाफ काबा जो तोहफो जे करे मिलियो त अल्लाह तबारक व तआला जमीयत उलमा इस्लाम जे नसीब में मां चो मान गाल बुधो काबे ते लगल तन्या वधीक बरकत वारो आ न उहो दियो न हे तन्या काबे ते पयो ई कोने चो नखरा तुंजा वधी विया आहिनि। हाणे हिकड़ी पुलिस था तो सा गड हलंदो मस्जिद हराम में उते ड्यूटी ते बीठल जो हजर असवद ते बीठो हुंदो आ उन सा गलहाइंदो पो काबतुल्लाह जे दरवाजे ते काबतुल्लाह जे भित ते गिलाफ मथे करे यो गिलाफ जो टुकरो तो के घुमाए दींदो पो काबतुल्लाह ते पेजी भी विंदो मजो इया नीता हले। रात जो 2 बजे मां के फोन कई त हलऊं मां उन वक्त हालत इहराम में हुस्मा चुमा के हुआ ही वजणो चिया व्यासे शुरते सा गलाई मां के चई दे काबे जो गिलाफ दे त हणो मां जो तुंजो थोड़ा ही आ जो तो खेरिया मां जो तो को छोड़िया मां जो मां हणो
तू मां के मथे कर त मां काबतुल्लाह जे दरवाजे ते पाण घुमाया। इहो 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 एजाज बे रब जमीयत जे नसीब में कयो। काबतुल्लाह जे दरवाजे के खिलाफ घुमाए, काबतुल्लाह जे भितिन ते घुमाए ऐं पोइ मदीने जे मीर काबे जे चौठ जे लाइ मुल्तजिम जे लाइ फरमायो जेको मोमिन मुल्तजिम के हथ रखी करे, मुल्तजिम के पकड़े करे दुआऊं घुरंदो, अल्लाह उन जे दुआउनि के कबूल कंदो। पक जानो जाते मां मुल्तजिम के पकड़े करे, काबे जे चौठ के पकड़े करे पंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं, पंहिंजे शहीद अब्बे जे लाइ दुआऊं घुरियूं, पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजनि भेनरुनि भाइरनि जे लाइ दुआऊं घुरियूं। उते जमीयत उलमा इस्लाम जे हिक हिक कारकुन जे लाइ दुआ घुरी आ ऐं रब के बाराए आयो हां। ओ करीम रब, ओ हन्नान रब, ओ मन्नान रब, ओ वासिउल मगफिरा रब। मौला जमीयत जे हिनन कारकुननि जी पारत थई। मौला मुझे शहीद बाबे जे हिनन जियालन जी पारत थई। मौला हिनन गरीबन जी, मिस्कीनन जी, जरूरतमंदन जी, मोहताजन जी पारत थई। ऐ मौला मेहरबानी जी कई थई, बार बार माते पे मेहरबानी कजाए। मौला बार बार हिनन ते भी मेहरबानी कजाए। जमीयत जे हिक हिक कारकुन जे लाइ दुआ घुरी आयो हां। मक्के मदीने जे सफर में सऊदी अरब जे हुक्मरानन इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो, हरमैन जे इमामनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त आलम इस्लाम जे तक़वियत जे लाइ जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान जे अंदर जंहिं नहज ते कम थी करे पूरी दुनिया जे मुसलमाननि खे घुर्जे त उहे मौलाना फजल रहमान जा शागिर्द बणजी करे पूरे अकनाफ आलम में, पूरी दुनिया में जमीयत उलमा इस्लाम वांगुर हक और सदाकत जा नारा बुलंद कंदे मक्के ऐं मदीने जे दुश्मनन के दलकारिन ऐं उन्हनि खे ॿुधाइन त जेसीं ताईं जान में जान आहे इंशाअल्लाह हरमैन जो तहफ़ुज़ कंदा रहंदासीं। चो इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदासीं। चो इंशाअल्लाह कायदे मिल्लत इस्लामिया इमामुल इनकिलाब हजरत मौलाना फजल रहमान जे हथन के मजबूत कंदासीं ऐं इंशाअल्लाह मौलाना जे हर हुक्म ते लब्बैक चवंदासीं। ऐं जेकॾहिं इमामुल इनकिलाब हजरत मौलाना फजल रहमान मक्के मदीने जे तहफ़ुज़ जे लाइ, हरमैन जे तहफ़ुज़ जे लाइ मैदान ते निकरण जे लाइ चयो त मथन सां कफन ॿधी मैदान ते निकरंदासीं। चो इंशाअल्लाह, चो इंशाअल्लाह मरंदासीं मगर मुल्क के आजाद कंदासीं। सीनन के सितम कर असीं फौलाद कंदासीं, परसे में छड़ींदासूं न पोजल न गुलामी, इन कोढ़ में कमज़ोर न औलाद कंदासीं। ऐं जेकर इन रस्ते में जान वञे भल वञे, इन रस्ते में जान वञे भल वञे, पर इहो अज़म ऐं वचन था कयूं त रोज़े रसूल अतहर जे तहफ़ुज़ जे लाइ पंहिंजे जाननि जो नज़रानो पेश कंदासीं। दुआ है तशर रब करीम तवाएं असांजी हिन हाज़िरी के मंजूर व मक़बूल फरमाए। मां जो चयुम अल्लाह तबारक व तआला शर्फ कबूलियत सा नवाजे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम व इलैका यरजिउस सलाम। हय्यना रब्बना बिस सलाम व अदखिलना दारुस्सलाम। तबारकत रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल अफ़्व वल आफ़िया वल मुआफ़ात दाइमत फ़िद दीन व दुनिया वल आखिरा। या अल्लाह खत्म नबूवत के इस काम में हमें मजीद मेहनत करने की तौफीक अता फरमा। तहरीक तहफ़्फ़ुज़ खत्म नबूवत के तमाम साथियों की हिफाजत फरमा। या अल्लाह गैबी खजानों से मदद फरमा। या अल्लाह इन साथियों की मुआवनत और नुसरत फरमा। या अल्लाह इस दुआ में तुम्हारे जो बंदे शरीक हैं
हैं सबकी हाजिरी को मंजूर व मकबूल फरमा। या अल्लाह राजी थी पंहिंजो रज़ामंद व नसीब फरमा। जमीयत उलमा इस्लाम जी हिफाजत फरमा, हक़ जे आलिमन जी हिफाजत फरमा, तालिबन जी हिफाजत फरमा, कायद मिल्लत इस्लामी हजरत मौलाना फजल रहमान जी हिफाजत फरमा, मस्जिद ने मदरसन जी हिफाजत फरमा। कारी खलील अहमद रहमतुल्लाह अलैह ऐ मुझे शहीद वालिद जे दरजात के बुलंद फरमा। बिनी बानन के करवट करवट जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमा। सुबहान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।